बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा प्यारा दोस्तों, मुझा प्यारा भाइरो, जीअं त मुंहिंजे हिन बैकग्राउंड में तव्हां हिकु वीडियो क्लिप ॾिसी सघो था जंहिंमें हिकु औरत हज़रत पीर सिंह सरदार जन सां मिली रही आहे ऐं फ़क़ीर कादिर बख़्श मंगरो साहब जेको चीफ ऑफ खलीफ़ आहे उहो हथ जे इशारे सां कंहिंखे रोके रहियो आहे। चवनि पिया त हू औरत खे रोके पियो, पर उन बावजूद ताईं हू बि औरत पीर सिंह ते पहुची वई। तो चवनि था त हीउ सॼो मामिलो जेको विरियाम फ़क़ीर जो हथु बंदि करणु ऐं दरगाह तां रोकणु सॼो इन औरत जे करे मसइलो थियो आहे। सो असांखे वेरीफाइड इहा ख़बर न आहे, पर लेकिन जेको सोशल मीडिया ते ख़ुदि हुरत जमायत सां तालुक़ रखंदड़ माण्हू सोशल मीडिया ते जेको लिखी रहिया आहिनि ऐं जेको ॻाल्हाए रहिया आहिनि, सो असीं उन मुताबिक़ चऊं पिया त जे अगरि विरियाम फ़क़ीर कंहिंसां नाहक़ कंदो, कंहिंसां ज़ुल्म कंदो, त यकीनन ज़ुल्म जो ज़वाल अचिणो आहे। सो हिमल विरियाम फ़क़ीर जे मथां ज़वाल आहे ऐं ज़वाल इहो आहे त पंहिंजो ई हथु हुनजो बंदि कयो वियो आहे। सो इहा हिकु ज़बरदस्त कार्रवाई आहे त जेके ख़लीफ़ा मासूम जमायती जेके ग़रीब आहिनि, अबोज आहिनि, उन्हनि जो हथु बंदि था कनि कंहिं ज़ाती ख़्वाहिशनि जे मुताबिक़, कंहिंजे चवण जे मुताबिक़, त पोइ हू वेचारा तमामु घणो तकलीफ़ में अची करे लोड़नि था। उन जी वजह इहा आहे त हथु बंदि करण खां पोइ हुन खां केरु मिलंदो कोन, हुननि खां केरु ॻाल्हाईंदो कोन, हुननि खां हर क़िस्म जो तालुकात ख़तमु थी थो वञे। माना जेके हुननि जे घर में नौजवान नियाणियूं आहिनि उन्हनि जूं शादियूं कोन थियूं थियनि, जेके नौजवान छोकिरा था थियनि उन्हनि खे केरु ॾिए कोन थो, त वग़ैरह हुननि खे माना हिकु वॾी अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारणी थी पवे। सो हिन बाबति चयो वञे थो त हज़रत पीर साईं सरदार जन खां हीअ औरत मिली करे दांह ॾिनी आहे। दांह थियण खां पोइ हीअ एक्शन हज़रत पीर साईं सरदार विरियाम फ़क़ीर जे मथां खयो आहे। सो वधीक जेके हुर जमायत जा वेझड़ा साथी आहिनि उहे असांखे इहो ॿुधाए सघनि था, चई सघनि था